कौन थी चाहिए ना तो लिखी वन या भजी वन भजी वञा रहतो शक मुते कंदो तू तो मुखे माराई दे दिलावर माराई दे वो टिजणा वो केती वन वन बुधायस जेका मुखे भाई आई न खैरा तुझे न रोज रोज जे मेणन को भाई चढ़ी वना तो वो बेहतर आ अरे हालत त दिस पांजी डकी थो पियो डकी इन खां भलो त तोखे खणा ई ना टिजणा कह जा जा तोखे सदाई कम ईंदो आहियां जॾहिं मुंहिंजो कम थो पए त तूं ऐं तो वारो पी सदाई पुठी ॾींदा आहियो सुठो नथा कयो दिलावर अदा माराए छॾजांइ असांखे चयुमि न ॿी का वाह कान आई न पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ असलम कन खोले ॿुधी छॾ जे मूं ते का ॻाल्हि आई न त अज़रा जो ख़ैर कोन्हे लीड़ू लीड़ू न कयोमांसि त मुंहिंजो नालो बि दिलावर खान न आहे दिलावर खान अज़रा 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 का एॾी सवली कोन्हे जो हुनजो नालो सभु था ॻायो छा कंदो अज़रा खे हा हथ त लाहे को अज़रा खे शरीफ बि अज़रा सूबेदार बि अज़रा तूं बि अज़रा अज़रा का एॾी सवली आहे छा मुंहिंजी मोहब्बत तव्हांखे एॾी सवली हथ आई आहे असलम हल हाणे था वञ था वञ वञी पंहिंजे बाबे सूबेदार मोहम्मद अली खे सलाह ॾे जेको करणो अथसि मुंहिंजो करे मां ॾिॾांसि कोन थो हल था गुम कर पंहिंजी मनहूस शिकिल पाण त माराइण त तूं पंहिंजे भाउ जे मामले में एतिरो बेहस छो आहे छा कयांसि बाबा मां त हली वियो आयांसि मिंथू कयूं थमांसि पर न हू अञा आकिड़िजे थो अड़े नसरूअ जो पुटरा नसरूअ जो आकिड़बो न त ॿियो छा कंदो तुंहिंजो कमु आहे उनखे रीहे रीबे वठी अच बाबा हू मूंखे वॾो भाउ सम्झे ई कोन थो तव्हांजी मोहबत हुनजो मथो फेराए छॾियो आहे बाबा हू सम्झे थो त अबे खां पोइ मां आहियां ऐं तोखे बि इहो सम्झणु खपे त मूंखां पोइ हू आहे बाबा तूं बि हुनजी इज़त कर हू बिगड़ी रहियो आहे तूं हुनखे घरां तव्हां हली विया आहियोसि मां वियो आहियां ॿुधाए बाबा अञा छा कयां जेसि ताईं इहा छोरी आहे न तेसि ताईं इहो शरीफ़ रुठो ई रहंदो तूं वॾो ही तूं मूंखे सलाह ॾे त मां छा कयां बाबा असांजे राज जी हुजे हा त वठी ॾियांसां रिझाए छॾियांसां पर छा कयां ॾींदा कोन बाबा पर मुंहिंजे पुट खे अज़रा जी ज़रूरत आहे छो त शरीफ़ दिल लॻाए वेठो आहे या त अज़रा जो बिलो कयो या त शरीफ़ खे अज़रा वठी ॾियो या त शरीफ़ खे परचाए आणे ॾे शरीफ़ बिगड़ी वेंदो वन दिलावर वन वन कीअं करे मूंखे मुंहिंजो शरीफ़ आणे ॾे हाणे मूंखे शरीफ़ ॾाढो यादि थो अचे बाबा तुंहिंजो हुकुम अखियुनि ते बाबा पर बाबा शरीफ़ मुंहिंजी हिक बि कोन थो मञे ठीकु आहे बाबा तुंहिंजो हुकुम आहे मां वञा थो वन सच चवंदा आहिनि त औलाद जो दर्द
चङनि भलनि जा कंध झुकाए छॾींदो आहे। शरीफ़ तूं छा थो सम्झी तूं मूंखे छॾे हलियो वेंदे ऐं मां वाट करे वेही रहंदुसि न तॾहिं बि न। जेकॾहिं तूं कुर्ब सां न मञो त मां ॾाढ सां तोखे पंहिंजो कंदुसि छो त नस्लुअ पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं हार न मञी आहे ॾेई वरी कॾहिं मञींदो न कंहिंजे अॻियां झुकियो आहे न वरी झुकंदो। अरे बाबा जूं नारियूं तुझे प्यार जलाए ही वरी कहिड़ियूं रागड़ियूं शुरू कयूं अथई ऐं काॾे लाइ तयार थी आई? अम्मी वञा थी सारा वारनि ॾे। का ज़रूरत कोन्हे सारा वारनि ॾांहुं वञण जी। समझी थी त मूं ते इल्ज़ाम केॾा आहिनि। तूं खून कराईंदी छा? पाण त माराइण पोरां आई पर हिन उमिरि में मूंखे माराईंदी छा? पिणे चवे छा थो इहो कॾहिं गौर सां ॿुधो अथई? ॼण मां थी तोखे केॾांहुं मोकिलियां। का ज़रूरत कोन्हे घर खां ॿाहिरि निकिरण जी ऐं जे निकिती आई न तीअं टंगू भञी छॾींदीमांइ ऐं हिन फोन ते बि अखी हणण जी ज़रूरत कोन्हे। पर अम्मी मां त सारा ॾे थी वञा इन में शक छा जो आहे? मां का केदियाणी त कान आहियां। मां वेंदसि। निकुर त ॾिसां वेंदी आहे वञ कान वेंदी आहे। चङो भला अम्मी फोन त ॾे हुनखे ॿुधाए त छॾियां। को ज़रूर कोन्हे सनेहन न्यापन करण जो। छो जी छोकिरीअ जे पोयां पई छॾीसि बाबा छॾीसि। सभई ॾिसो अबाड़नि जे घरनि में नियाणियूं खेॾंदियूं आहिनि घुमंदियूं आहिनि खिलंदियूं आहिनि ऐं तूं आई जो छोकिरीअ खे रोकियो वेठी आहीं। अदा तोखे कहिड़ी ख़बर? इल्ज़ामनि जे मुंह में आया इजो थियो राज में ख़बरूं हलन ॼण अख़बार में लेख अची वियो इजो थियो मक्खियूं मिड़न छॾियोसि त घर में पई हुजे। बाबा छा जा इल्ज़ाम छा जूं ॻाल्हियूं इहो सभु कूड़ा मुंहिंजो त रत बज़रा जे मिल्का बाबा केर नालो वठे मुंहिंजी शेर थी जो। तोखे छा यादा तोखे त रुगो अज़रा खे छॾाइणो घर त मुंहिंजो तो तबाह थिए न। अच्छा त मुंहिंजे करे तुंहिंजो घर तबाह थियो माना त मूं घर तबाह कवा थियो हा न? तूं नथो करीं त तुंहिंजी ज़ाल थी करे मूंखे त बर्बाद कयो अथव न। हाणे रही खुई आई छोरी इहा बि मेणनि जे मुंह में हिन जो पासो खणी अदा खुदा जे वास्ते हिन खे तबाह न कयो। चई छा थी तुआरी समझ सोच वई काॾे भला जेकॾहिं तूं समझी थी न त पोइ हल त मां तोखे पंहिंजे घर छॾे हल। अंदर छाड़े छॾियो हिन छोरी मुंहिंजो चरियो करे छॾियो अथसि। अदा तूं नथो समझी थी केड़नि इल्ज़ामनि जे हेठां आहे। अदा मां लख सही सघां थी पर हिन छोरी ते कख नथी सही सघां। इहा हिकड़ी अथम अखियुनि जे आॾो। भेण कुझु बि कोन थी हिन जे चेहरे ते त छा पर हिन जे खीसे में बेड़ी खुशबू कान्हे। ॾिस न बाबा मां मास्तर आहियां अखियूं पढ़ंदो आहियां न अदा अॼु खां मां तुंहिंजो को बि चवण न वठंदसि बस हिन जे घर खां निकिरण ते पाबंदी आहे। भेण निकिरण वारियूं त कोटनि मां बि निकिरी हली ऐं नाज़ण वेचारो अध काबरो माण्हू भला दर भञण वारे खे झले सघंदो जरी सभई त मां बीठो आहियां तव्हांखे कंहिं बि हुते करण जी ज़रूरत कान्हे ठीकु आहे न? कुरारी चीक लेता इये किरी पैया पोड़ी चीक लेता इये किरी पैया जानो कहे गरीब जी खट भजी पैया। हाय पुत्र लक्ष्मी हाय सोना मुझा हकीम सच चुआ सियाणन त निभागो सवा कोहते पधरो लेटियो सेटियो सुतो पिया वॾी गणती थद रोज़ीअ जी। ओ छोरा जी जी हिकमत मां कुछ पिरायो भी अथव या रुको बस इए पिया था ॻाल्हियूं कयो।
हाणे मां वेही तो सा केड़ा मां कूड़ हणा मां अल्लाह तो नया जो पंहिंजी अमर सा कूड़ हणा त को भी हिकमत नथी अचे तो को लेसा वारो फकी सागी अचे तो को मिर्गी वारो त उहा फकी ऐं केर अचे तो को मलेरिया वारो न त इहो हेलमेट न आहे जेको उहो कुपड़ी भरे ॾेस तो उनखे मां खो जेको भी तो दवा वठी हो न मोटी कोन आहे पर छोरा इहो हेलमेट छा आहे इहा भी खबर न त अछो मथो थियो थी आई एॾो चरियो न करे हो न आहे ओ कबूतरनि जे परनि कीअं हणबो आहे रंग ॻाढ़ो साओ फिको इनखे त चवंदा आहिनि हेॾो माजे जे पेट जहिड़ो गुंदड़ो भरे रखियो अथई जेको अचे थो चएसि तूं ग़रीब आहे तोखे वॾी दवा नथो ॾियां कोपड़ी भरे ॾेसि थो बसि हो बि उते देर पीअण में नथो करे मोटी अचे ई नथो उहो मरीज़ त मां ॾिसां ई नथो वरी हे नवां आया आहिनि अलाह करे हे मोटनि छोरा कहर करे छॾिया अथव करे न को केस विझराए न को जेल में उहा मां उन ॾींहुं तूं मूंसां पाण ॻाल्हि कई त हिन जो पीउ बि अहिड़ो हकीमो अबू बकर मुकाम हिन जे पीउ भरियो त पुटु घटि कंदो मां त चवां थो त 4-5 एकड़ वठण खपनि हे मरीज़ जेके मरदा इहे काॾे वेंदा वॾनि में त माण्हू न पूरींदा न बसि अलाह वाही अथनि खैर जी वाई कर मुआ डांत उहा मां तुआरो हे अल्लाह जो पुटु इन अस्पताल में इश्क थो करई इश्क भागा तू कूड़ त नथो ॻाल्हाए अमा मूंखे नूर भटारे जो कसम आहे न मां सच थो ॻाल्हायां मूंखे त सॼे ॾींहं में अधु कोप चांहि जो बि नथो पीआरे जेके पैसा था कमायूं न सभु पंहिंजा पैसा इश्क में थो विञाए इश्क में मूंखे रुगो इहे सुतियूं थो ॾे कुटण लाइ कुटे 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 मां त दीदी शींहं पहलवान मां सुतली पहलवान थी वियो आहियां अमा भली मूंखे ॾे न ॾे तोखे त ॾींदो हूंदो काथे अब्बा उहो ई लस लंघण ते आहे गुज़ारो मां पाण परेशान आहियां काॾे थो निभागो ॾे रुपियो बि हराम अड़े निभागा इहो त ॿुधाए त पाथो काथे आ ओ अम्मा इहा खेती न आहे परे पाड़े वारी छोकिरी इहा सपूरा जी थी सुकी डांडी जेका वतंदी आहे भितनि ते छेड़ा हणंदी इन्हारी धी ते चरियो थी पियो आहे असली हीअं थो लामारा ॾे जीअं भोर आ भ्रू बसि इहे लामारा अथसि हाणे मां बि विसरी वियोमांसि तूं बि विसरी वियसि छा कयां काॾे वञा कीअं कयां पुॼी बि नथो सघांसि शायद तव्हां ई शरीफ़ आयो न जी जी अवां केर